ही जेका बेनज़ीर इनकम सपोर्ट जेको प्रोग्राम हले रहियो आहे त उहो औरत खे 3 महीने 4 महीने 5 महीने 12,000 15,000 ताईं उनखे पैसा मिलनि था पिया। 12-15 हज़ारनि मां औरत गुज़ारो करे त कीअं करे? अरबे रुपयनि जो तव्हां को नंढियूं नंढियूं फैक्ट्रियूं हणो, नंढा नंढा तव्हां कारखाना हणो जंहिंमें पंहिंजी ॾिहाड़ी खणे, पंहिंजी माना पघार वग़ैरह बि खणे, उन्हनि में माण्हू जो गुज़र सफ़र तमामु बहितरीनु हलंदो। ऐं बेनज़ीर इनकम सपोर्ट में जेकर तव्हां 12-13 हज़ार औरतुनि खे ॾियो था त उन में करप्शन घणी थी थिए। पोइ हाणे सिस्टम हुननि शुरू कयो आहे सिम वारो, त असां उन जे डायरेक्ट सिम अकाउंट में असां उन्हनि खे पैसा मोकिलींदासीं। अञा हिन में टाइम लॻंदो, सॼी सिंध में जेके सिम ते पैसा मिलनि था पिया। जेके एजेंट माफ़ियायूं आहिनि त उहे वॾे पैमाने ते जेको आहे करप्शन बि जेको आहे कनि था पिया। उन जे लाइ इहो प्रोग्राम जेको बि आहे इनखे फिलहाल ख़तमु करे ॿिए मनसूबे में वञे। 3 महीननि जी किस्त अचे थी, उन्हनि मां हुननि जी को बि एॾो जेको आहे गुज़र सफ़र न पियो थिए। हू जेको आहे पंहिंजी ख़ुदि मुख़्तियारी वारे पासे वञण जे बजाए इन ते भाड़े थियूं वेहनि। ऐं पहिरियां ईअं हूंदो हुयो त हू इन सिस्टम खां अॻु में हूंदो हुयो त औरतूं ख़ुदि मुख़्तियार हूंदियूं हुयूं, पंहिंजो हुनरी जेको आहे कम खे घणी तरजीह ॾींदियूं, रिलियूं सिबंदियूं, बर्थ भरींदियूं हुयूं। ऐं या ॻोठनि में औरतूं जेको आहे माल पाले उन्हनि ते जेको आहे खीर वग़ैरह विकिरो करे उन्हनि जो जेको आहे गुज़र सफ़र हूंदो त हू अञा वधीक ख़ुदि मुख़्तियार हूंदियूं, पंहिंजो हुनर खे यूटिलाइज़ कंदियूं। पर इन प्रोग्राम जे अचण खां पोइ औरतूं 3 महीना इन्हनि जो इंतज़ारु कनि थियूं, पंहिंजो हुनरी सिख्या खे तरजीह ॾियण जे बजाए इन ते भाड़े वेहनि थियूं। त मां सम्झां थी त इन जे बजाए ॿिया के जेको आहे प्रोग्राम्स हुजणु घुरिजनि जंहिंमें औरतुनि खे ख़ुदि मुख़्तियार करणु सेखारियो वञे, उन्हनि खे पंहिंजे पेरनि ते बीहणु सेखारियो वञे। तव्हां ॾिठो हूंदो त काफ़ी दफ़ा जेको आहे अहिड़ियूं लिस्टूं बि शाया थियूं आहिनि जिन में गवर्नमेंट जा मुलाज़िम वॾा वॾा ऑफिसर जेके आहिनि उन्हनि जूं फैमिलीज़ बि जेके आहिनि उहे बि हिन प्रोग्राम में जेको आहे प्रोग्राम मां फ़ाइदो वठंदियूं रहियूं आहिनि। उन खां अलावा असां वटि हींअर बि थिए ईअं पियो त ॻोठनि मां सर्वे वग़ैरह त थींदी आहे, पर शार्ट लिस्ट उहे नाला थींदा आहिनि, उहे माण्हू थींदा आहिनि जिन जो थोरो घणो वास्तो वग़ैरह हूंदो आहे, सोर्स हूंदो आहे, तइलुकात हूंदा आहिनि। बाक़ी आम माण्हू जेको आहे घणे क़दुरु उन्हनि जा फार्म रद्द थी वेंदा आहिनि। जेकॾहिं तव्हां मुख़्तलिफ़ जेको आहे सेंटर्स विज़िट कंदव, हिकिड़ी शिकायत घणे खां घणी इहा हूंदी आहे त कटौती तमामु घणी थींदी आहे। शायदि ई तव्हांखे को सॼी सिंध में अहिड़ो सेंटर मिले जिते इहा शिकायत तव्हांखे न मिले त भई हिते कटौती नथी थिए। बुनियादी सहूलतूं सेंटरनि ते कोन हूंदियूं आहिनि। माण्हू जेके आहिनि गर्मी सर्दीअ में जॾहिं उते पहुचनि था, औरतूं पहुचनि थियूं त उन्हनि खे पीअण जे लाइ पाणीअ जी सहूलत कान्हे का। अहिड़ी शदीद जेको आहे गर्मीअ में तव्हां ॾिसंदव त का टेंट बि कान मिलंदी। उन खां अलावा काफ़ी वरी अहिड़ियूं औरतूं हूंदियूं आहिनि जिन जा सोर्सिस हूंदा आहिनि, उहे पंहिंजे सोर्स जे बुनियाद ते जेको आहे पंहिंजो घर वेठे बि कमु कराए वेंदियूं आहिनि। उन्हनि वटि डिवाइस होल्डर जेको आहे पहुची वेंदा आहिनि, या सेंटरनि ते बि लाइन में बीठल औरतुनि खे जेको आहे तरजीह ॾियण जे बजाए शॉर्टकट जे बुनियाद ते जेको आहे उन्हनि औरतुनि खे तरजीह ॾिनी वेंदी आहे जिन जा मुख़्तलिफ़ सोर्सिस हूंदा आहिनि। केरे ॾिसो न, हिकिड़ो ग़रीब माण्हू मस्तु जेको आहे छिके छिके पंहिंजो गाॾो मस्तु थो हलाए। हाणे 4,000 में जेको आहे सो छा थी सघंदो? अटो बि केरु कोन थो वठी सघे 4,000 में, त ॿारनि खे कीअं थो जेको आहे सो तालीम वारी साइड वठी सघे? असल में ईअं हूंदो आहे त किस्त अचण खां ई पहिरियां काफ़ी माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जेके कर्ज़ु खणी छॾींदा आहिनि इन किस्त जे हवाले। इन शइ सां कॾहिं बि गुरबत ख़तमु नथी थी सघे, छो जे करे इहा हिकु त किस्त अचे थी 3 महीने। उन खां अलावा जेकॾहिं असां ग़रीबनि जी पर मंथ ॾिसूं त इन में कुल 4-5 हज़ार था बीहनि। जेके 3 महीने पैसा अचनि था, किस्त अचे थी, उहा साढा 12,000 या 13,000 आहे। तंहिंमें बि 1,000 जेको आहे सो जेके मतिलबु पैसा कढी ॾींदा आहिनि उहे कटींदा आहिनि। त इन सां कॾहिं बि गुरबत ख़तमु नथी थी सघे।